नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे नगर पार्कर मां ख़बर ॾींदा हलूं त छाछरे जे क़ौमी तख़्ते कामयाब थींदड़ PPMNA जीलानी जमात जे रूहानी पेशवा पीर अमीर अली शाह जीलानी सवें गाॾियुनि जे काफ़िले सां रैली जी शिकिल में अमरकोट पहुतो, जिते रज़ा मोहम्मद आरीसर पारां ॾिनल आजियाणे वारे जश्न में शिरकत कई ऐं सूमरा बिरादरी पारां रोशन सूमरो पारां आजियाणो ॾिनो वियो। रज़ा मोहम्मद आरीसर पारां ॾिनल आजियाणो हिकु तारीख़ी जलसे ऐं जश्न में तब्दील थी वियो, जंहिं में हज़ारे माण्हू शिरकत कई। ज़बरदस्त आतिशबाज़ी पिण कई वई। रज़ा मोहम्मद आरीसर आजियाणो ॾिनो ऐं भली कार कई। इन मौके ते पीर अमीर अली शाह जीलानी, अॻूणो सूबाई वज़ीर दोस्त अली रायमो, अली अकबर रायमो, पीर गुलाम दस्तगीर जीलानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे छाछरे जी अवाम जा थोरा मञा। अमीर अली शाह जीलानी ख़िताब कंदे चयो त संदसि कामयाबी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नज़रिए जी फतह 1 लख खां वधीक वोट ॾेई थर जी अवाम जमहूरियत जे हक़ में तारीख़ी फ़ैसिलो आणे आमरनि जी पैदावार इमरान ख़ान ऐं टोले खे शिकस्त ॾेई आउट करे छॾियो। हिन चयो त मुसलसल थर वासियुनि जी ख़िदमत जारी रखबी। इन मौके ते GLN पारां ज़बरदस्त नारेबाज़ी कई वई ऐं झुमरी हणी जश्न मल्हायो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।